कराची में अदालती हुक्म बाद 12 DSPs का SP जी वक्ती चार्ज वापस वरिती वई आहे। एडिशनल IG कराची जी मंजूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो। DSP सलमान वहीद, DSP नईम चाचड़ ऐं ॿियनि खां SP जी चार्ज वापस वरिती वई आहे। कराची में अदालती हुक्म बाद 12 DSPs का SSP जी वक्ती चार्ज वापस वरिती वई आहे। एडिशनल IG कराची जी मंजूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो। DSP सलमान वहीद, DSP नईम चाचड़ ऐं ॿियनि खां SP जी चार्ज वापस वरिती वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक खे ॿुधाए पियो वञे त अदालती हुक्म बाद 12 DSPs का SP जी वक्ती चार्ज वापस वरिती वई आहे, जंहिंजो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी मैडम, कराची पुलिस चीफ जावेद आलम ओडो पारां 12 DSP खां SP जी जेका चार्ज आहे इज़ाफ़ी उहा वापसि वरिती आहे, जॾहिं त काल्ह हाई कोर्ट में कराची पुलिस चीफ जावेद आलम ओडो जी जेका आहे त हाज़िरी जे खां पोइ कोर्ट पारां इहो चयो वियो त कराची शहर अंदरि जेके DSP आहिनि उनखे SP जी चार्ज छो ॾिनी वई आहे। अॼु लिखत में जेको नोटिफिकेशन आहे उहो जारी कयो वियो आहे। समूरनि DSP खां SP जी जेका चार्ज आहे उहा वरिती वई आहे, जंहिंमें माजिदा जेको आहे शामिल आहे, इक़बाल मेमण आहे, ज़ुल्फ़कार हैदर ऐं फ़ाइज़ा सोडर जेको आहे शामिल आहे। जॾहिं त मां खे ॿुधाईंदो आहे त मसूर रहमान, सलमान वहीद, नईम अहमद खां बि इज़ाफ़ी जेके चार्ज आहिनि उहे वरिती वियूं आहिनि। जॾहिं त क्लिफ्टन में मुक़ररु इमरान जागीरानी जेको DSP हुनखे इज़ाफ़ी चार्ज SP क्लिफ्टन जी उनखां बि वापसि वरिती वई आहे। उन सां गॾु कैसर अली शाह खां बि जेको आहे इज़ाफ़ी चार्ज वापसि वठी विया आहे। उन सां गॾु मोहम्मद नवाज़, आसिफ मुनवर, ज़ैन रज़ा बलोच खां बि इज़ाफ़ी जेका चार्ज आहे इहा वरिती वई आहे। शहर में जेके SP लेवल जा ऑफिसर केतिरा ई आहिनि, पर इहे जेका आहे DSP खे जेका आहे चार्ज ॾिनी वई आहे। हिन वक़्तु उन DSP खां जेका आहे चार्ज उहा वापसि वरिती वई आहे। जी ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।